नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरुनि सिलसिलो जारी है। इन वक्त तव्हांखे ठठो मां ख़बर ॾींदासीं। ठठे में जमायत इस्लामी पारां जमायत इस्लामी ठठे जे अमीर अब्दुल्ला अदम गंदरो जी अॻुवाणी में गैर कानूनी हलंदड़ मिट्टी जी डंपरनि ऐं ट्रैक्टर ट्रालिंग ख़िलाफ़ जुणेजा कॉलोनी खां शाहजहान मस्जिद ताईं एहतिजाजी रैली कढी वई, जंहिं में जमायत इस्लामी जे ज़िले अॻुवाणनि गुलण गंदरो, सरवर बलोच, इदरीस समूह समेत कारकुननि वॾे अंग में शिरकत कई। उन मौके ते अॻुवाणनि चयो त गैर कानूनी हलंदड़ मिट्टी जी डंपरनि सबबि हादसनि में इज़ाफ़ो थी रहियो आहे, जॾहिं त डंपरनि ऐं ट्रैक्टर ट्रालियुनि में इज़ाफ़ी मिट्टी भरण सबबि हवा ते मिट्टी उॾामे थी, जंहिं सां कारोबार सख़्त मुतासिर थी रहिया आहिनि ऐं मिट्टी जे उॾण सां माण्हू साह समेत मुख़्तलिफ़ बीमारियुनि में मुब्तला थी रहिया आहिनि। हिननि ज़िले इंतिज़ामिया खे 3 ॾींहंनि जो अल्टीमेटम ॾींदे चयो त डंपरनि ऐं ट्रैक्टर ट्रालियुनि जो रूट बदिली कयो वञे या त हिननि खे राति जो 8 खां पोइ हलण जी इजाज़त ॾिनी वञे ऐं ट्रैक्टर ट्रालियुनि ऐं डंपरनि में इज़ाफ़ी मिट्टी जे वज़न खे घटायो वञे। ॿी सूरत में हिन ख़िलाफ़ आमिरी स्टाफ ठठो सिजावर रोड ते धरणो हणी रोड ब्लॉक कयो वेंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।